साध संगत खे अचो ॿुधायूं कथा उॾेरे लाल जी, कथा उॾेरे लाल जी। साध संगत खे अचो ॿुधायूं कथा उॾेरे लाल जी, कथा उॾेरे लाल जी। सिंधन जे उन इष्ट देव जी हलो, सिंधन जे उन इष्ट देव जी झूलण झूले लाल जी, कथा उॾेरे लाल जी, कथा उॾेरे लाल जी, कथा उॾेरे लाल जी। सदियों अॻे सिंधुड़ीअ जो राजा मिर्ख शाह हो पर मतड़ियो, जेको काज़िम ऐं मौर्दन जे चवण ते राज कंदो हो। ज़ुल्म कया हुन हिंदू रयत ते संदन जीअण जंजाल थियो। हिंदन खे मोमिन थी वञण लाइ जारी हुन फरमान कयो। जेके मोमिन थियण न चाहिनि से सिंधुड़ी ई छॾे वञनि। सिंध में बस इस्लाम ई रहंदो, मज़हब हिन ते बहस न कनि। इहो ॿुधी हिंदुनि जो मुखी वियो, इहो ॿुधी हिंदुनि जो मुखी वियो। राजा ॾे के पैंच वठी, राजा ॾे के पैंच वठी। हुजत हलाइण ऐं सम्झाइण राजा ॾे हो वियो कही, राजा ॾे हो वियो कही, राजा ॾे हो वियो कही, राजा ॾे हो वियो कही। भारत बामुलाइगा होशियार, दीन इस्लाम जो रहबर, शान जो शाह, शहंशाह मिल्क शाह हिन दरबार में तशरीफ आणे रहियो आहे। बादशाह सलामत जो इकबाल बुलंद थे, हिंदुनि जो मुखी ऐं के मोतबर सॼण बादशाह सलामत सां मिलण था चाहिनि। हुजूर, ये दरबार नापाक न थे, इन करे मुंहिंजी ये इल्तिजा आहे त हिंदुनि खे हींअर में अचण जी इजाज़त बिल्कुलु न ॾिनी वञे। सुठो, ॾाढो सुठो, इजाज़त न ॾिनी वञे। गुस्ताखी माफ़ पाली जा, मां सम्झां थो इजाज़त में को हर्ज कोन्हे को। ॾिसूं त सही उहो छा था चवणु चाहिनि। सुठो, ॾाढो सुठो, कहिड़ो हर्ज आहे? हुजूर, तरसो अॼु तकिड़ो कदम न खणो। इहो तकिड़ो कदम न आहे मौलवी साहब। बादशाह सलामत, जेकॾहिं हू तव्हां सां मिली तव्हांखे अहवाल ॾियण थो चाहिनि त हिन में नुक़सानु ई कहिड़ो आहे। ऐं तंहिंखां सवाइ उहे के मामूली कोन्हनि, उन्हनि में बि के सॼणा मोतबर आहिनि। ठीकु आहे, खेनि पेश कयो वञे। शुक्राना अली जा, खेनि पेश कयो वञे, खेनि पेश कयो वञे, खेनि पेश कयो वञे। समझो असांखे तव्हांजे मदद लाइ नफ़रत आहे या हकारत आहे, पर ॻाल्हि हीअ आहे मुल्क में घणा धर्म हुअण करे रोज़ झगड़ा फसाद थी रहिया आहिनि।
तंहिंखां सवाइ तव्हां पाण वञो था ख़ुदा हिकु आहे, पोइ इस्लाम छो था क़बूल कयो? बादशाह सलामत, मूं अकेले या हिननि चइनि चङनि जे इस्लाम इख्तियार करण सां सिंध जा बाक़ी हिंदू इस्लाम क़बूल कोन कंदा। दरिया शाह असांजो नंगपाल ऐं रखपाल आहे। जे हुनजी आज्ञा खां सवाइ इस्लाम इख्तियार कयो त हू ॾमरजी उथल खाई सिंध खे ॿोड़ा ॿोड़ करे छॾींदा। अड़े असीं त लुढ़ी वेंदासीं, पर तव्हीं बची कोन सघंदा। सुकत सां गॾु आला मरी वेंदा। छा वकील साहब, तव्हां असांखे डिॼाइण जी कोशिशि था कयो? वज़ीर आला जहां पना छा ख़्याल? मुंहिंजे ख़्याल मूजिब मुखी साहब बजा फरमाए रहियो आहे। खेनि कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे, जीअं हू पंहिंजे मुर्शिद खां फरमान वठी बादशाह सलामती जी दरबार में हाज़िर थी सघे। सुठो, ॾाढो सुठो। खेनि 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी थी वञे। शुक्राना। पर हुज़ूर, 3 ॾींहंनि खां पोइ या त ही सभु असांजो मज़हब इख्तियार कनि, या त पोइ ही मुल्क छॾे हमेशा हमेशा लाइ हलिया वञनि। हा, न त रहमानी जहां रहम। दूल्हा साईं कोई पत रख जाए, दूल्हा साईं कोई पत रख जाए, दूल्हा साईं कोई पत रख जाए, दूल्हा साईं कोई पत रख जाए। चौधारी असांजे बदन बायूं, कोई भी कोढजण वारा नाहियूं। चौधारी असांजे बदन बायूं, कोई भी कोढजण वारा नाहियूं। तुझे शरण असीं आया आयूं, मुंहिंजा साईं मुश्किल मां असांखे पार कजे, मुश्किल मां असांखे पार कजे। दूल्हा साईं तूं ई पत रखजांइ। ज्योतियूं ॿारे अखो पायूं पिया, तुंहिंजा ई पंजड़ा ॻायूं पिया। ज्योतियूं ॿारे अखो पायूं पिया, तुंहिंजा ई पंजड़ा ॻायूं पिया। तुंहिंजे दर्शन लाइ वाझायूं पिया, ओ मुंहिंजा साईं इहा मिंथ असांजी तूं मञिजे, इहा मिंथ असांजी तूं मञिजे। दूल्हा साईं तूं ई पत रखजांइ,
है साईं तू ही पत रख है साईं तू ही पत रख नसरपुर गोठ में रतन राय जे घर एक हफ्ते अंदर एक बालक जन्म वठंदो ऐं वो बालक पाण अची राजा सां मिलंदो। हिंदुनि जा मुखी ऐं कुझु पंहिंच बादशाह सलामत सां मिलण आया आहिनि। मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त खेनि दरबार में अचण जी इजाज़त ॾिनी वञे। सुठो, ॾाढो सुठो। खेनि पेश कयो वञे। खेनि पेश कयो वञे। बादशाह सलामत, असांजे मुर्शिद नसरपुर में रतन राय के घर जन्म वठी रहा है। हू 7 ॾींहनि में अची आलीजा सां मिलंदा। इन करे आलीजा खे अर्ज़ आहे त असांखे 7 ॾींहनि जी वधीक मोहलत ॾिनी वञे। उन खां पोइ हो ऐं आलीजा जेकी फ़ैसिलो कंदा असांखे सरखियुनि खे आहे। सुठो, ॾाढो सुठो। न हुजूर, गुस्ताखी माफ़ हुजूर, पर इहा ॻाल्हि मुंहिंजे अक़ल खां ॿाहिरि। हिकु 7 ॾींहनि जो ॿार हली करे हिते ईंदो ऐं बादशाह सलामत सां ॻाल्हाईंदो? नामुमकिन हुजूर। इन करे वधीक मोहलत ॾियणु फिज़ूल आहे। मां सम्झां थो 7 ॾींहं वधीक ॾियण मोहलत में कोई हर्ज कोन्हे को। ॾिसूं त सही, हू दरिया शाह केतिरी करामत जो धनी आहे। सुठो 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 सुठो। ठीकु आहे, 1 हफ़्ते जी वधीक मोहलत ॾिनी थी वञे। महिरबानी आलीजा, तव्हांजी महिरबानी। आलीजा, अॼु चेटी चंड जो ॾींहुं असांजो मुर्शिद नसरपुर में जन्म वठी रहिया आहिनि। अॼु खां पोइ असां ही ॾींहुं धाम धूम सां मल्हाईंदासीं, धाम धूम सां मल्हाईंदासीं। संबत 1007 चेटी चंड ते शुक्ल पक्ष जे बीज ते 18वें ॾींहुं सांझीअ ताणे काइन मोटण जे महल बालिक जो जन्म थियो आहे। माता जो नालो देवकी, पिता जो नालो रतन राय आहे। बालिक जो नालो उद्य चंद्र रखी सघिजे थो। वाधायूं साईं, वाधायूं वाधायूं साईं, वाधायूं वाधायूं। चङो साईं, हाणे मूंखे आज्ञा ॾियो। लोलीना पंहिंजे लाल खे लाल खे
में मुझी खुशिया मुखाधार तू हरगिज नाही, मुखाधार तू हरगिज नाही। मुझा जिया जियारा सुम, मुझी दिल जा सहारा सुम। लोलीन्या पंहिंजे लाल खे, लोलीन्या पंहिंजे लाल खे। बछड़ा तोखे गोद में पाए, मुझी थन भी धन थी आहे, मुझी थन भी धन थी आहे। तुझी माता बणजण जो सुख स्वर्ग जे सुख खां भी घट नाहे, स्वर्ग जे सुख खां भी घट नाहे। मुझा जिया जियारा सुम, मुझी दिल जा सहारा सुम। लोलीन्या पंहिंजे लाल खे, लोलीन्या पंहिंजे लाल खे, लोलीन्या पंहिंजे लाल खे, लोलीन्या पंहिंजे लाल खे, लोलीन्या पंहिंजे लाल खे। लोलीन्या पंहिंजे लाल खे। वजीर आला के हुकुम दिनो वञे त नसरुपुर में वञी तहकीकात करे त रतन राय जे घर के बालक जन्म वरितो आहे या न। तामील हो। मिल्ख शाह खे सज़ा ॾियण लाइ झूलण हिकु मां डाण मंडियो, झूलण हिकु मां डाण मंडियो। मिल्ख शाह खे सज़ा ॾियण लाइ झूलण हिकु मां डाण मंडियो, झूलण हिकु मां डाण मंडियो। मिल्ख शाह मौलविन ऐं सिपाहिन, ओ मिल्ख शाह मौलविन ऐं सिपाहिन जे पेरनि खे बाहि खंभियो। झूलण हिकु मां डाण मंडियो, झूलण हिकु मां डाण मंडियो, झूलण हिकु मां डाण मंडियो।
गुनाहगार है मालिक असां जे दरबार में अची असां जे बादशाह जे मन में फेर वञे बादशाह सलामत इहो सभु मूं पंहिंजे मिठे नूर सां ॾिठो आहे तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां इहो ॾिठो आहे हा अलीजा हा थी नथो सघे हुज़ूरी थी नथो सघे अलीजा मूंखे लॻे थो यूसुफ खान खे हिंदुनि ख़रीद करे छॾियो आहे इहो सरासर कूड़ आहे अलीजा इहो सरासर कूड़ जे इहो कूड़ आहे त हुन जादूगर खे दरबार में छो न वठी आया वठी अचण सां पर हुन चयो मां पाण ईंदुसि ऐं अची दरबार में हाज़िर थींदुसि पाण ईंदो हुनजी ख़ातिरी छा ख़ातिरी त कोन्हे मौलवी साहब लेकिन मूंखे यकीन आहे त नूरानी नूर फ़रिश्तो ज़रूरु हिते ईंदो जे न अचे त बादशाह सलामत मूंखे सिर्फ़ 2 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी वञे त मां हुन ॿार खे वठी तव्हांजे साम्हूं पेश थियां पर हुज़ूर 7 ॾींहंनि जी मोहलत त पणीअ पूरी थी रही आहे सुठो ॾाढो सुठो बालक खे परीअ ताईं दरबार में पेश कयो वञे जो हुकुम आहे मत तिनाल वृक्षा पंहिंजी समूरी प्रजा के समदृष्टि सां ॾिस हिंदू ऐं मुसलमान ॿई इंसानी आहिनि फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे जेको हिंदूअ जे घर पैदा थो थिए उहो हिंदू थो सचे जेको मोमेंट जे घर सो मुसलमान ॿई हिक ई मिटीअ जी पैदाश आहे ज्योतियूं ॿार अखो पायूं पिया तुंहिंजाए पंजरा ॻायूं पिया ज्योतियूं ॿार अखो पायूं पिया तुंहिंजाए पंजरा ॻायूं पिया तुंहिंजे दर्शन लाइ वाझायूं पिया मुंहिंजा साईं इहा मिंथ असांजी तूं मञिजे इहा मिंथ असांजी तूं मञिजे दुल्हा साईं तूं पत रखजे साईं तू ही पत रखजे दूल्हा साईं तू ही पत रखजे हे दरिया शाह हे मुंहिंजा मालिक हिकु दफ़ो हली तव्हां असांजे बादशाह खे सम्झायो जे हुनजे मन में बि फेरो अचे हीअं त मां तुंहिंजे बादशाह जे सुपिने में 2 दफ़ा आयो आहियां ऐं हुनखे सम्झायो पिया मालिक मेहरबानी करे हिकु दफ़ो वरी हली रूबरू सम्झायोसि न ठीकु आहे हल बादशाह सलामत ही ॾिसो नूरानी नूर दरिया शाह तव्हां सां पाण मिलण आयो आहे बादशाह किथे आहे ही ॾिसो मां पुछां थो किथे आहे हिते आहे अमृत शाह मां हिते आहियां मौलवी साहिब छा पुछणु चाहियो तव्हां पुराणनि कपिड़नि जी आहे ऐं असांजो मज़हब नवनि कपिड़नि जी आहे पुराने कपड़ा में नवा कपड़ा पाइण में हर्ज कहिड़ो आहे मौलवी साहिब
जेकॾहिं अॼु खां मां हिकु बिल्कुलु नओं धर्म दरियाई धर्म शुरू कयां त छा तव्हां सभु उहो नओं धर्म अख़्तियार कंदा? नवनि कपिड़नि जीअं ॿुधायो, चुप छो आहियो? न न, असां मरंदे मरी वेंदासीं पर पंहिंजो मज़हब कोन छॾींदासीं। त पोइ तव्हां हिननि खां उहो साॻियो हक़ छो था खसणु चाहियो? मां चाहींदुसि त भई हिंदू ऐं मुस्लमान पाण में खीर खंड थी सिक प्रेम सां गॾिजी रहो, हिक ॿिए जा ॾिण वार मल्हायो ऐं पाण खे सिंधू देश जा रहवासी सिर्फ़ सिंधी सॾायो। सुठो, ॾाढो सुठो। असीं सिर्फ़ सिंधी आहियूं। पर हुजूर, ही जे असांजो धर्म मञनि त पोइ झगड़ो ई न रहे न। मां कंहिं बि मज़हब खां मथे आहियां मौलवी साहब। ये रस्ता क्या है? मां केर आहियां? खिलाफ थी विया मिर्ख शाह ऐं मौलवी झूलण ॾे डोड़िया। ऐं तिन झूले लाल अॻियां लीलाइण लाइ गोॾा खोड़िया। ओ पंहिंजा पाप लॻा बख़्शाइण गले में कपिड़ो विझी करे। कन पकड़ियाऊं तोबा कयाऊं दुल्हग तो जाना भरे। वचन ॾिनाऊं कंदा न हरगिज़ हू हिंदुनि सां का ॿियाई। सिंध में रहंदा खीर खंड थी हिंदू ऐं मोमिन भाई। इहे वधाए प्रेम भाव सिखलो, इहे वधाए प्रेम भाव सिख। झूलण अंतर ध्यान थियो, झूलण अंतर ध्यान थियो। कथा ॿुधाए अमर लाल जी ही बंदो किरतार्थ थियो। ही बंदो किरतार्थ थियो, ही बंदो किरतार्थ थियो, ही बंदो किरतार्थ थियो। भला भगत साहब संगत खे झूलेलाल जी जय त करायो। आयो लाल सभई जो झूलेलाल। झूलेलाल आयो लाल झूलेलाल ज्योतिन वारो झूलेलाल पल्ले वारो झूलेलाल दरिया वारो झूलेलाल देगिन वारो झूलेलाल सेसा वारो झूलेलाल गुलन वारो झूलेलाल डोकन वारो झूलेलाल अखे वारो झूलेलाल घोरे वारो झूलेलाल जी आस पुॼाईंदो झूलेलाल पलव खाईंदो झूलेलाल पार कंदो झूलेलाल वो जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार। जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार। वो जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार। भाई जेको चवंदो झूलेलाल पंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल 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 लाल जा झाटी चओ सभई झूले।